ताड़ियूं इहो हर कंहिं गेरे गेरे कोन्हे मानस सम्झा कंहिं बि यूसी में कंहिं बि जॻह ते अहिड़ो कमु थियो हुजे जेको स्ट्रगल थी आहे नदीम ख़ान जी हुनमें नदीम ख़ान जी सुपरवाइजर में हुन हिकु वॾो बहितरीन कमु कयो आहे रियाज़ में थोड़ा जेको वाइस साहब मोरा जो हिकिड़ो सोशल मीडिया ते चैनल हलाए मां सम्झां थो इहो थी सघे थो असां पढ़ियल लिखियल में न थिए जेके हुन जी स्ट्रगल आहे वो चाहे जैसा नौकरी न थिए उन माण्हू जी वॾियूं वॾियूं कुर्बानियूं ज़रूरी न आहे त हिकिड़ो को पढ़ियल लिखियल माण्हू में एतिरी सम्झ हुजे पर हे माण्हू असां खां बहितरीन इंसान आहे जेको वाइस साहब मोरा जा केतिरो ते वठी हलियो आहे जंहिंजे करे पाण सभु इहे जफ़ाकश माण्हू अहिड़े करे कमु न आहे त को ॿुहारी खणे पर अगरि यूरोपियन कंट्री बारे मुल्क उन कोई न पर कोन्हे वो पंहिंजो कमु पाण कंदा हाणे पीएसएल लॻो पीएसएल पाकिस्तान में लॻो हर माण्हू जेके गिलाफ छाटियो हर शइ कयूं गंदू किचरो खायो कयूं न असां न खायोसीं उहो ॿार ई मुल्क जे माण्हुनि खायो त बाबा गंद सही सफ़ाई सुनत आहे इहा बि असांजी ॼण बेइज़ती आहे हिकिड़ी क़िस्म जी असांजी इहा बेइज़ती आहे त माना असां माण्हू बि इहा ॻाल्हि सम्झ में न आई त ही गंद असांजे मुल्क में आहे पर ॿार ई मुल्क में गंद खणी ॿार फुल रहियो त ही गंद हिते सही हाणे उहो शऊर असां में अची वियो आहे असां पंहिंजे ॻोठ खे साफ़ करे साबित कयो त बाबा उन जो जेको कदम हुयो 12 महीने छो अॻिते वधिया उनने पांजो गंदो पांजो कचरो बीमारी कान पवंदी गंदा कचरो जिस ताईं पाण उते न मां पाण बाज़ार खुद तां गद
असांजी कंहिं बि मदद जी ज़रूरत पए मां हाणे सम्झां थो अॻ में हिन ॻोठ में उहा अवेयरनेस न हुई उजागर न हुया पर हिन वक़्त असांजी जेकी नई जनरेशन आहे उहा उजागर थी ताड़ियूं मां नथो सम्झां असांजे ॻोठ ते इहे नौजवान क़ौम काई बि आंच अचणु ॾिनी हिन ॻोठ ते मां नथो सम्झां मां सवाल ई कंदा नथो मां सम्झां हे जेके असांजा नौजवान मानव सम्झां त असांजा जेके नौजवान इहे हिन ॻोठ ते का मुसीबत आनण ॾींदा इंशाल्लाह ख़ाली जान जो काम पर ये असांजा कदम ब कदम हलंदा आखिर में सिर्फ 4 कदम 4 लफ़्ज़ ॿिया थियनि जेके इंतहाई मुफ़ीद हिन ॻोठ जे लाइ मार्ज़ बि कंदुमि मूंखे ज़रूरत कोन्हे थी सघे थो हाणे माण्हू सम्झनि मूंखे ज़रूरत आहे मूंखे कोई ज़रूरत कोन्हे मां इहो चाहियां थो त कंहिं बि बेग़िरत खे हिन ॻोठ में दाख़िल थियण जी इजाज़त ॾियां इन लाइ पाण जदोजहद करणी उन लाइ कहिड़ी करणी आहे असां नौजवान जो साथ में हूं चाहे असां हाणे नौजवान आहियूं कोन पर वरी बि तव्हांजे करे असां नौजवान जंहिं जाइ ते असांजी ज़रूरत आहे पए असां नौजवान ज़रूरी हिन वक़्तु ॻोठ तमामु ख़राब आहे तव्हांखे पाण खे ख़बर मां नदी खान खे बि इहो वक़्तु बाद में अगर को माण्हू ॾियणु चाहे तो माण्हू ॾे नथो ॾियणु चाहे कोन अगर को पैसे वारो आहे माण्हू जो जीअं पाण पंहिंजो पहिरियों साईं तव्हांखे असांखे तव्हांखे वञण न खपे साईं न अचो न हिकिड़ो मिंट मां ॻाल्हाए हले वञो पोता भले पोता भले तव्हांखे को इतराज़ कोन्हे मुंहिंजो चवण जो मक़सदु आहे हिन वक़्तु पाण हेतिरा नौजवान इहो रस्तो त बाबा छॾियो पर इज्जत हर कंहिं में प्यारी है
ये नजर वाले को सिर्फ मौके पर ही नजर प्यारी पर अमिताभ बच्चन प्रोग्राम शुरू करना हो उन्हीं का गीत भी बुलाई तो बच्चे वो गाना भी बुनिया तो सब कुछ कहना रहा पर मकसद वाला युवा मोदी के किरदा पानी जाती मुल्दसा वाहिया कोई बारे मानो न गोठ में दाखिल रते ये इतान स्ट्रगला ये इतान जिद्दो जहद बाकी सब गालियों ने कुछ भी तो मेहरबानी करें आखिर लफ्ज में ये मेहरबानी करें ये तो जो असर रसूल का है ता मान के एतबार में वठो ता वादे कोठ में को दाखिल ना थे जेको मानू नहीं सके वो मानू नहीं मानू न तो नहीं सके तो मानू जी बजाय उन्हें पैसा गाओ जी ऐसा बड़े गदा वे कानी मन में ऐसा पारो छूट गए पर को अलावा कुछ भी समझो सोने नदी खाने ला केड़ी केड़ी फोन दी वजह ऐसा खबर नहीं न केड़ी केड़ी दे अरे बापा जावत अगर मुझे तो आगे छुट्टी लगी दानिश्वर के वरु तमाम सुलझल है कोठन वाणो ओ जी ऐसा कहे तो वाकई ने बगदी वो भी माने माइक दे कहे तो अब्दुल अमीन मक्की बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम जेत ममता समय जो ख्याल जो साथ प्रोग्राम जो बाकायदा आगाज थी दो प्रोग्राम की शुरुआत थी इन वक्त मां पाजे मोहब्बत शख्सियत मान वालो भाव अब्दुल अजीज उन जे लाए जे अगर सभी रात गालाए रात घुटी वेंदी पर उन जी ॻाल्हियूं न ख़त्म थींदियूं उन जे ॻाल्हाइण जे लाइ प्रोग्राम जी शुरूआत जे लाइ मां उनखे सॾु कंदुमि पर तव्हांजे ताड़ियुनि जे साथ साथ अब्दुल अमीन मक्की मेहरबानी अदा अदे खान जी वॾी मेहरबानी ऐं दोस्तनि खे गुज़ारिश आहे त सफ़र ऐं तवल खां कमु ऐं थोरो रोड ठाहियो बहितरी आहे त जीअं कंहिं अचण वञण तो प्रोग्राम जी बाकायदा शुरुआत कयूं त जीअं इंशाअल्लाह ताला तव्हां मज़ो वठो असां बि वठूं ऐं जेको घुरिजे पियो इहे बि ॾिसनि पूरी दुनिया ॾिसे पई प्रोग्राम लाइव हलंदो कमल पाड़ू पटाई सरकार चयो आहे त मां शुरुआत में लतीफ़ सरकार जे बैठा कमल पाड़ू पाताल में धवर भरे आकाश थोरो ईगो घट करे बिनी सदी गालड़ी राज़ आंदी रास तै इश्क के शाबाश जय मावती मेरे हाने लतीफ़ सरकार जे बैठ सां असीं शुरुआत करे चुकिया लेकिन हाने असां शुरुआत जेका पहली कलाम पाक छो त जेको भी तव्हां प्रोग्राम कयो असीं मुस्लमान आहियूं सभ खां पहिरियां वाक़ई तिलावत कलाम पाक थे पोइ इंशाअल्लाह ताला प्रोग्राम में बरकत थींदी आहे ठीक है इन लाइ मां जो गुज़ारिश कयां थो कोई भी असां जो भाव ॿुधसि
अज इतरा ते कलाम पाकन ये साथ हासिल करनी बड़ी सादत आ अजय के जो करे أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قل هو الله أحد الله الصمد لم يلد ولم يولد ولم يكن له كفوا أحد صدق الله العلي العظيم सुभान अल्लाह जज़ाकल्लाह अज जे हिन प्रोग्राम जी शुरुआत असी तिलावत कलाम पाक ऐं लतीफ़ सरकार जे बैत सां करे चुका आहियूं वरी इन जेको आहे अज जे प्रोग्राम सां जेका शुरुआत थी आहे जंहिंसां तिलावत कलाम पाक कईसीं बिस्मिल्लाह रहमान रहीम लतीफ़ साईं चए थो अल्लाह अलीम आला आन मौजूद हुई कादिर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदीम वाली बात राज़िक़ रब रहीम सो सारा सचो धनी चए हम हकीम करे पाण करीम जोड़ो जोड़ जहान ओने बिस्मिल्लाह रहमान रहीम जने जो अल्लाह जो का नालो खणे हाने जेके तहां असां हिन प्रोग्राम में गॾु थिया आहियूं सिर्फ रोशे लाइ गॾु थिया आहियूं असां कुझु ॿिए ॾींहुं सिखूं बि ॾिसूं अॼु असां पाण जेके असांजा जेके वॾा हूंदा इहे प्रोग्राम कंदा हुया जंहिंखे बचपन कुझु हाणे छुड़ा थी विया वरी मां हाणे थोरा नाला वणंदुसि जंहिं दोस्तनि जी कुर्बानी आहे असांजी यादि जे ही हेॾी वॾी प्रोग्राम जी कचर जेको असां ताईं पहुचायो अथऊं ॾेढ भेड़िया अथऊं ऐं अॼु नवरात्रा में दिलदार साईं जो मां वियुसि उते बि जेको आहे ॾाढो माशाअल्लाह ॾाढी ख़ुशी थी त कुझु दोस्त वेठा हुते बि प्रोग्राम पाण खां ई कापी करे जेको आहे कनि था ऐं इहो ॿुधो न आहे तनक़ीद बिरा इसरा थींदी आहे अदब में तव्हां वेंदो अदब में पढ़ंदो न अदब में तनक़ीद बिरा इसरा बाबा हिन हे कविता मां बि करे ॾेखारियां इहो सार न आहे इहा भली ॻाल्हि आहे इहा अहलियत आहे हुननि में अहलियत आहे तॾहिं त करे ॾेखारियो सो अॼु जे प्रोग्राम में एजेंडा जेका आहे राग रंग जी महफ़िल तव्हांखे ॿुधाईंदासीं अची विया हाणे जेकर सारो मुबारक तव्हांखे ॿुधायूं ऐं असांजे अॼु जे प्रोग्राम में जन दोस्तनि हिकिड़ो ड्रामो कयो हुयो उहे दोस्त बि मुंहिंजी नज़रुनि जे अॻियां अॻियां आहिनि उन्हनि दोस्तनि खे बि जस रहमत हुजे भली ॻाल्हि आहे ऐं इहा ख़बर पई त हुन में को ख़र्च न आहे ज़ीरो बजट प्रोग्राम कयो भली ॻाल्हि ऐं वॾे प्रोग्राम जो कयो वियो आहे उहो इन बुनियाद ते कयो वियो आहे त असां वटि सफ़ाई जी मांग हले पई माशाअल्लाह असां वटि अञा जेको आहे शख़्सियतूं हिन प्रोग्राम में अचणु शुरू कयो अथऊं ऐं ॾिसो न ईअं ई जज़्बा पैदा कबा आहिनि जज़्बा कॾहिं पुराणा न थींदा आहिनि दिलि कॾहिं कोड़ी न थींदी आहे सो इंशाअल्लाह ताला इहे जज़्बा जेके आहिनि इहे ईअं ई हलंदा रहंदा जेके उमेद आहे त वरी शेख ख़्याल चयो त कंहिं कारे जॻह ते राति हूंदी कंहिं ॻाढ़े गल ते बाग हूंदी ईअं वक़्तु कटियो ईअं उमिरि लुटी ही वक़्तु सॼी ही सभु सांग सजायो आहे पर जॾहिं सांग जो पाण हर भर न कयो ईअं वक़्तु तव्हां कटी वेंदो लेकिन कंहिं स्ट्रगल में कटिजे कंहिं जिदोजहद में कटिजे अहिड़ी जेका तव्हां शुरुआत कई आहे हफ़्ते सफ़ाई जे हवाले सां इहा असां वटि में कई हुईसीं हिन ॻोठ में असांजी जेको आहे उस्ताद समीर वेठो आहे ऐं थी सघियो त उस्ताद मंज़ूर वारो ऐं जेको आहे असां वटि काफ़ी दोस्त आहिनि जेके न आहिनि मौजूद ॻोठ सुधार संगत उन में जेको आहे काफ़ी दोस्तनि जो किरदारु हूंदो इहे पहिरां ॻाल्हाईंदा हुआसीं ऐं वरी ॻाल्हि जॾहिं थिए छो त हाणे इहो ई ॻाल्हाए थोरो तक तव्हां इहो हफ़्ते समय सां बि मल्हाईंदा हुआसीं ऐं हाणे जेको वरी नओं शौर जो खणी आयो पहिरें में जेको प्रोग्राम थींदी टोपी मल्हायो उहो जस करे थो सॼो मखण खाइण जे गॾु करण जो मखण खाइण लाइ असांजो ई आहे असां वटि अची करे अहिड़ा प्रोग्राम कराए थो जेको टोपी अजरक वारो कराए इहा भली ॻाल्हि आहे उन खां पोइ प्रोग्राम जी शुरूआत थी वई आहे ऐं भाई साहब थोरा जा जो मुमताज़ साहब घणो ॻाल्हायो आहे हाणे ॿई वरी साॻी ॻाल्हि करणु चाहियूं बहरहाल असांखे घणे खां घणो जेको आहे असां वटि इख़्लाक़ियात जो कोट आहे इख़्लाक़ जेको आहे
जे ॿुधंदड़ ॾिसंदड़ उन सां मिलण वारो सम्झी वञे त वाकई यार हिनखे एॾी वॾी तबियत कंहिं कई आहे अनपढ़ियल हूंदे बि ऐं एॾो वॾो हिनजो इख़लास जो अॻिलो माण्हू पत्थर दिलि में पाणी थी वञे ऐं मेण थी वञे छा मखण एॾा क्लास वरिता छा मखण कंहिं यूनिवर्सिटी मां पढ़ी आयो आहे पर हुन वटि जज़्बो आहे इख़लाक आहे ॿिए खे कॾहिं न इज़त ॾियणी इज़त वठण चाहियो सभ खां पहिरियों ॿिए खे ॾियो इंशाअल्लाह ताला उहो माण्हू तव्हांखे इज़त ॾींदो बाक़ी असां हाणे जेको आहे वरी बि ॿुधाए सघूं था त दोस्तनि खे मां न कढो साथ ॿधी त यार तव्हांखे बाबा त जेतिरो थी सघे त असां प्रोग्राम खे हाणे पंहिंजो मेन मक़सद ॾे वठी वञूं था असां वटि काफ़ी थोरो आहे तत्व वारी ॻाल्हि घणो न ॻाल्हाईंदा जेको बि ॻाल्हाईंदो जल्दी हफ़्ते सफ़ाई जी शुरूआत कई आहे असांखे बिल्कुलु उनखे जज़्बत मुतासिर चयो हाणे असांखे घणो न आहे दोस्त बोर थी न थिए बाक़ी जल्दी दोस्तनि में ड्रामा में कमु ॿारनि लाइ बि असां ॻाल्हि रखंदा ताक़ीद में वातो वठो मिंट जो प्रोग्राम ॻाल्हाए स्टेज ते उन खां वठो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम दोस्त जेके भी प्रोग्राम वेठा संजीदा थी वियो ही प्रोग्राम असां न आहे ही प्रोग्राम तव्हांजो हिन वक़्तु काफ़ी दोस्त कई आहियां दिलदार समय जेका जंहिं दोस्तनि खे असां पंहिंजे दिलि जे गहराइनि सां भरी पिया अचूं था ज़किया समय जो शफ़ीक़ा मान समय जो दुखिया मान समय जो राजा समय जो राहिब समय जो उस्ताद वॾनि समय जो मुख्तार अली समय जो ऐं नवाजा जा कालरेटी आहिनि असांजा दोस्त आहिनि हर दुख हर सुख में मेरा दोस्त काफ़ी दोस्त इहो चाहिनि पिया त ही प्रोग्राम जो कयो वियो आहे त छा जो आहे छा आहे छा हिन जो उनवान आहे छा मक़सदु आहे उन खां पंहिंजे भाइनि खे पंहिंजे हद अज़ीज़ खे पंहिंजे दोस्तनि खे आगाह कंदा त ही जेको प्रोग्राम हुयो छंछर जे ॾींहुं नदीम खां सॾु ॾिनो हुयो सफ़ाई मुहिम जो ऐं समय जा युद्ध हुई तमामु हुन में नंढा दोस्त हुया ऐं नदीम खान हुयो ऐं जेतिरी ॻाल्हि कजे भाई साहब नौराजा जी त ओतिरी घटि आहे सो बिना का कमी को काई आता असांजो मौसम भाउ असांखे हिंट ॾिए थो सो इन जे करे प्रोग्राम इन जे करे कयो वियो ही नदीम खान जी कोशिश सां त सफ़ाई मुहिम कयूं ऐं उन खां पोइ अॼु सफ़ाई कई आहे त सुबुह पंहिंजे टॉपिक ते ॻाल्हायूं जॾहिं भाउ नंढे खां नंढो अमल हूंदो तॾहिं वॾे खां वॾो शुरू थींदो ऐं उहो किथां शुरू थींदो काॾां ईंदो उहो टोमो मामो शुरू थींदो हिन वक़्तु जेको कैंडिडेट वियो आहे नदीम खान या भाई साहब नौराजा जा आमदार नौराजा मां उनखे सॼे समय जा युद्ध जे तरफ़ों दिलि जे गहराइनि सां भरी पिया अचूं था ऐं इनखे असां एतिरो त पंहिंजे लफ़्ज़ उहे न आहिनि जंहिं सां हिननि कमु कयो आहे उन खां पोइ असांजे ॻोठ नौराजा में काफ़ी दोस्त चवंदा आहिनि नौराजा ऐं दिलदार समय जो पर जाम मकर चवंदा त नौराजा छा त दिलदार समय जो छा असां सभु हिकु आहियूं मुंहिंजा भाउ तारीख़ में अब्दुल हमीद मक्की साहब हुयो इहे काफ़ी स्टेज प्रोग्राम थिया ॿिया पर ही नंढड़नि नौजवाननि जी कोशिश सां ऐं कांडे ऐं जेको आहे सो काफ़ी ॿिया दोस्त आहिनि जेको असां सां जेकी बि चुट ड्रामे में कयो आहे उहो कमदार कयो आहे ऐं उन कमदार जी कोशिश सां तमामु प्रोग्राम असां हिन समय जा दिलदार समय जा टोटल जेके बि बिरादरी वेठा आहिनि उन ड्रामे वारनि खे असां दिलि जे गहराइनि सां वेलकम कयूं था भली कयूं था ऐं तारीफ़ जे गूंज में कयूं था हिन वक़्तु मुंहिंजे महफ़िल जो ॿोल असांजो
ॾाढी दिलि ख़ुशि कई आहे तव्हां ॿारनि जी भलायूं ऐं तव्हांजा थोरा प्रोग्राम तो असांजे ॻोठ जो आहे जंहिंजे करे होता नदी मथां हे प्रोग्राम पंहिंजी होता करे रखियो आहे ऐं ॻोठ जी सफ़ाई हले थी तव्हांखे बि ख़बर आहे जंहिंजे करे तव्हां भाइनि खे बि गुज़ारिश थी करे त जेके बि आहियो गॾिजी सॾिजी नदी मखाने जो साथ ॾियूं त जीअं पंहिंजो ॻोठ पूरी नौराजा यूसी में मशहूरु हुजे हे कमु हिकु माण्हू जो न आहे हिन में तव्हां सभिनी ॿाहिरि जी मदद हूंदी त हर कमु इंशाअल्लाह फतह थींदी इंशाअल्लाह असां नदी मखाने जा थोराईंदा आहियूं जंहिं हेॾो ख़र्चु करे प्रोग्राम कयो आहे उनजी वॾी महिरबानी करे दोस्त निकिरो हुयो जंहिं पंहिंजे ख़्याल खे इज़हार कयो हिते काफ़ी वेठा आहिनि जो कोई जो नालो न अचे त ईअं सम्झो त मुंहिंजी दिलि में सभु आयो तंहिंजे बावजूद बि अयार समय जो वेठो आहे राणो समय जो वेठो आहे हिननि जो वॾो किरदारु हो वॾेरा हुया हिकु त वॾेरो हुयो ऐं हींअर मां महफ़िल जे मोड़ पंहिंजे हर दिलि अज़ीज़ ऐं मुंहिंजो गहरो दोस्त मां हुनखे घुराईंदुमि पर सॼी संगत खे अस्सलाम वालेकुम तमामु दोस्तनि जी महिरबानी प्रोग्राम में शामिल थिया ऐं का बि अहिड़ी ॻाल्हि न आहे जेका मां हिन करण जी कलाक तो हेतिरनि माण्हुनि जी ठाहींदी जान चकड़ में हल ॾेई छॾ बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम इहो मोना समय जो जॾहिं तुंहिंजो नाम मां जब योगी घुरां जॾहिं तुंहिंजो नाम मां जब योगी घुरां रियत में रियत में तूं शपथ पूछा कुझाड़ो कहां तोखे मालूम सभनी हिन वक़्तु काफ़ी दोस्त वेठा आहिनि टोपी निरल ते रखो मुंहिंजो दोस्त हथा के यकीन करे जॾहिं मां हुनजे विचो गिरफ़्त थी त जेकर बाराम खानो हुन ते नालो रखियो वियो त तमामु बहितरीन दोस्त आहे ऐं हर दिलि अज़ीज़ आहे ऐं मिठा भाउ ईअं न सम्झो जंहिं बि कंहिं बि माण्हूअ खे ॻाल्हायो फ़क़ति मिंटो प्रोग्राम आहे छो महफ़िल मौसीक़ी आहे ऐं तमामु प्रोग्राम आहे जो सनम मारी बि अचे थी वञा रस्ते में आहे बहरहाल तमामु बहितरीन प्रोग्राम आहे असां गुलाम खान खे चवंदासीं त हिन महफ़िल जे मोड़ जंहिं ड्रामे में वॾो किरदारु कयो आहे ईअं सम्झो हुनजो एलिमेंट आहे असां हुनखे ताल में भरपूर तालनि सां सम्झूं था अधु चकु समय जो खे इन लाइ भरपूर तालियूं ऐं दोस्तनि खे बि इहो आहे त मोबाइल में सभिनी खे आहिनि लाइव बि हलायो एक्टिविटी बि कयो असां वटि सिंध जा सूरमा असां वटि सिंध जा सरवार असां वटि हर दिलि अज़ीज़ ऐं पंहिंजा अदाकार जेके पंहिंजी पीढ़ी गाॾी खणंदा आहिनि उन्हनि सां असां ईअं कयूं इहो सुठो मल्हायूं असांजा सूरमा ऐं शौकत सागरी खे रजोपति खे फिर कहिड़ा जो खरीदार चवंदा दोस्तों अस्सलाम वालेकुम यार मदद वालेकुम सलाम जे ईंदे चवणी आहे वेंदे चवणी वेव सॾे सारो ॾे तॾहिं वॾे दर्जे प्यारा दोस्तो असांखे एतिरी उमेद कोन हुई त कोई नंढड़ो ड्रामो माशाअल्लाह एतिरी इज़त माणींदो इहा तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी आहे जन ॾिसी करे लाइक कयो आहे वॾी महिरबानी ख़ासि करे असांजे अदाकारनि जी बि ऐं ॿुधंदड़नि जी ॾिसंदड़नि जी वॾी महिरबानी उहे लफ़्ज़ न आहिनि जो मां अञा ॻाल्हाए सघां तंहिंजे सफ़ाई जे बारे में नदी मखाने खे जस आहे जो हुन पंहिंजी इहा जफ़ाकजी जारी रखी आहे
इहो असांजो ज़ालो वॾेरो जंहिंखे असां हींअर नथा करे सघूं हिन वक़्तु असांजो भाउ आहे ऐं यकीन कयो यार क़दुरु कयो क़दुरु असांजो अमल आहे ऐं इन जो ॿियो दोस्त आहे असांजो जेको हिन महफ़िल जो मोड़ आहे ऐं अॻुवान आहे दोस्त इन करे इन्हनि खे घुरायूं था त हीउ असांजे मुताबिक़ त ड्रामो न ॾिनो आहे पर असांजी तव्हां दिलि खां पुछी ॾिसो न हिन दोस्तनि वॾी कोशिशि कयो हिते आरब समय जो भी वेठो आहे ऐं जमाल समय जो भी वेठो आहे असां हुनखे दिलि जे गहराइनि सां भलीकार कयूं था ऐं हुन तमामु हिकिड़ो वॾो कमु कयो आहे ऐं असां जूं छिपियूं चाहियूं बि हिन सिधियूं कयूं हिन लाइ तारीफ़ थी वञे आरब समय जे लाइ यारा दोस्तो अस्सलाम वालेकुम किथे कुर्बत जा किथे कोजो आ तू सरापा सोन जो मां भेलो जी था इन मस्ताने जो ना महबूबतो मशहूर कुर्बातन कचहरी में कया कुर्ब किरोड़ लती मुझे मनता अज सूरन वारी सोड़ जो जादबाया जोड़ मस्ताने मिस्किन उस्ताद जा समेत जी जबरदस्त मेहनत सां अल्हम्दुलिल्लाह ड्रामे में एतिरी उम्मीद न हुई जेतिरो कामयाब हो लख थोरा सॼी संगत जा सॼे ॻोठ जा रिश्तेदारनि जा लाइक करण वारनि जा सॼी संगत जूं वॾियूं महिरबानियूं सफ़ाई मां ते ॻाल्हाईंदासीं नदियूं खान जूं वॾियूं महिरबानियूं हिकु अमीर माण्हू थी करे कंहिं बि नंढ वॾाई खे न ॾिठई पाण बुआरी खणी भेजियो तव्हांजा असांजा हौसला अञा बुलंद थी विया वॾी महिरबानी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम दोस्त फरहान खान समय जो भी दिल जे गहराइनि सां भलीकार कयूं था हेलो अब खैर आना अरे यार ये तो लाइव है ही बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम मुझो दोस्त को बैठो है ऐसा दोस्त वधी गाड़ी है यकीन करो जे संजीदा गाल दे तो संजीदा अमल कयो मुझो तो ते काफी कोड़ा दोस्त का जो तहां जो प्रोग्राम हैदराबाद में दिसी गया है वाह वाह ऐं इहो नंढो प्रोग्राम है लतीफ समय जो किथे भी बैठो है वो प्रोग्राम दिसे तो असां दिल जे गहराइनि सां भलीकार कंदा छो त कंहिं बि दोस्त पंहिंजो प्रोग्राम लाइव हलायो ऐं हाणे बाक़ाइदे प्रोग्राम खे अॻियां कंदा वेंदासीं जंहिं हिन ड्रामे जी फसाद जी जड़ जंहिं चांहि जे कोप ते माण्हू माराए छॾिया असां उन खे यकीन कयो मुंहिंजो किरदारु तमामु भलो आहे उन लफ़्ज़नि सां सदीदार कमदार खे उन समय जेके त स्टेज ते अचे हे सॼो किरदारु हुनजो आहे उन दिलि जे गहराइनि सां भलीकार कंदो सलाम करे अस्सलाम वालेकुम सभी संगत के मां मोहम्मद उमर समय जो ड्रामे में मां मुंडा मशहूर आयो लेकिन मुझे गाना नदी में खाना को ॾाढो वणियो वॾियूं घटियूं सभा कराईंदा आहिनि सभिनी दोस्तनि खे इहो मुंहिंजी गुज़ारिश आहे त नदियूं खाना हेल्प कराइजे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सच वॾो आरिया सच वॾो आरिया रोज़ अदल खां पकड़ियो वियो आहे तेल कढ़ाई काढ़ियो वियो आहे हाणे में पीड़ायो वियो आहे चोटीअ तां उछलायो वियो आहे फांसीअ ते लटकायो वियो आहे जलेबी तो मैं पानी हा जंहिंजे मन में खार खणींदो तंहिंजो सारो चैन खणींदो तो बि कॾहिं सोचियो आहे तुंहिंजी कैसा यारिया सच वॾो आरिया रेजिनल दोस्त राम ने तारुफ दे जब वखण गाना करायो असा एक खबर नहीं ड्रामे जे किरदारन जी आ उस्ताद मोहतरम असा गाना वाले उस्ताद अब्दुल समी के गुजारिश कर तो हु भी अच्छे करे कुछ पाजा शब्द कुछ
सॼी जगह खे बलिकार चऊं था ॾाढो प्रोग्राम सुठो हली रहियो आहे बहितर आहे सुठा ख़्याल सुठियूं ॻाल्हियूं मखण त मखण आहे पर उन में माखी विधी आहे अञा मिठो थी वियो आहे असां दोस्तनि जे कम खे ठारायूं था ख़ासि तौर ते सफ़ाई जे लाइ नदियुनि जी कोशिशूं वधियूं आहिनि ऐं उन खां पोइ असां इहा सलाह ॾींदासीं त असांजे ॻोठ में नंढियूं नंढियूं एजुकेशन एक्टिविटियूं बि हलनि ऐं कंहिं ग़रीब जे लाइ भले जे लाइ कोई अहिड़ा सुठा प्रोग्राम हलनि जीअं उन्हनि खे माली मदद ऐं सहायता कमु कयूं बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम आदाब दोस्त जेके ॿाहिरि बीठा आहिनि अंदरि अचनि ऐं असांजो हिन महफ़िल में प्यारो दोस्त अब्दुल अज़ीज़ ऐं मोहब्बत शख़्सियत सदाम समय जो पहुची वियो आहे ऐं दिलि जे गहराई सां ऐं मुंहिंजा दोस्त यकीन था मञो जेको नंढो वेठो आहे या वॾो वेठो आहे असां वारो अब्दुल अज़ीज़ आहे ऐं असांजे प्रोग्राम में नवीन समय जो वेठो आहे उनखे बि असां दिलि जे गहराई सां भली चऊं था ऐं हिन वक़्तु मां उन मोहब्बत शख़्सियत खे घुरायूं छो त उस्ताद असांजा पहुची विया आहिनि महफ़िल मौसीक़ी जो प्रोग्राम बि थींदो ऐं सनम वारी रात में हवा बि अचे थी सो असां फैशन खे इहो ई कंदासीं त मुंहिंजा प्यारा भाउ जेको महफ़िल जो मेल आहे जे अगरि मुंहिंजी नज़र में उन लाइ उथी बि ताड़ियूं हणजनि बि को मसइलो न आहे पर वरी बि भेण सां ताड़ियूं तमामु थी वञनि मां हिन वक़्तु भाई साहब महाराजा खे दिलि जे गहराई सां स्टेज ते ज़बर जी दाद चवंदे भाई साहब महाराजा दोस्तों अॼु असां जंहिं मक़सद जे लाइ गॾु थिया आहियूं उहा आहे सफ़ाई मुहिम सफ़ाई मुहिम जो सिर नदीम खान विझण वारो आहे ऐं वरी ॻाल्हि इहा त नौराजा जी तारीख़ में पहिरियों दफ़ो इन बाक़ाइदा सॼो ॾींहुं हिन संगत हिन दफ़े जी सफ़ाई कई हूंदी कॾहिं बि न कई हूंदी न कोई तो जो मौक़ो हुयो न ई वरी का सियासी शख़्सियत अचणी न ई वरी को मोर्चो साईं करणो वग़ैरह करे मक़सद जे हमरा ऐलान कयो त छंछरु ॾींहुं सफ़ाई थींदी हिन अरबा जे ऐलान कयो ऐं अरबा खणी वठी हिन पंहिंजो पाण सफ़ाई करणु शुरू करे ॾिनी उन खां पोइ अॼु सुबुह सवेर खां वठी हर माण्हू खे फोन घुमाए घुरायो सॼो ॾींहुं माण्हू रस्ते में हो सॼो ॾींहुं हुन घिटी में थिए जवान पी कमु करायो आहे सो हिन माण्हू जो साथ ॾियणो इन सम्झो त सवाब वारो कमु आहे प्रोग्राम जो न आहे दोस्तनि खे ॻाल्हि अची आहे त हिन माण्हू जो लाज़िम साथ ॾियो त जीअं अॻिते बि ॻोठ ते भलाई जा कम कंदो रहे सो हिन जो मक़सदु अॼु खां 2 महीना अॻु हुयो हिन 2 महीना अॻु मांखे इहा ॻाल्हि कई त इहो प्रोग्राम कंदासीं पर वरी हिनखे हैदराबाद वञिणो हो शादी में ओॾो मोटी आयो त वरी पंहिंजी मसरूफ़ियत जे करे हिन इहो प्रोग्राम न करे सघियो हाणे इहा अॻियां ॿुधायां त छंछरु ते इहो प्रोग्राम कंदासीं छंछरु ते प्रोग्राम जीअं थी वियो त माना तव्हांजे साम्हूं आहे घिटियुनि जी हालत इंतिहाई ख़राबु हुई सभिनी खां वधीक घिटियूं ख़राबु हुआ घणी में घणी घिटी ख़राबु हुई उहा अस्पताल वारी हुई हाणे अल्हम्दुलिल्लाह हुते मेहनत छोकरनि जी रमलातो आहे सुभाणे चाहे न आहे ॾिठी त उहो चकर हणी अचे त माशाअल्लाह बहितरीन थी वई आहे ॿियनि खां वधीक बहितर थी वई हिन वक़्तु असगर समय जो महफ़िल में पुॼी वियो आहे दिलि जे गहराई सां भलीकार चऊं था ऐं नवीन समय जो ऐं मुजीब समय जो ड्रामे में काफ़ी किरदार आहे जेको दोस्त असांजो काफ़ी टाइम आहे पर असांजे महफ़िल मौसीक़ी वारा पहुची विया आहिनि असां सॼनि दोस्तनि खे पंहिंजे दिलि जे
थियो आहे असां नदीम खान खे सुठो कमु करायो वॾी महिरबानी संगत अस्सलाम वालेकुम सजी संगत जी मेहरबानी जेका हली आया असांजे वरी संगत जी मेहरबानी संगत तव्हां पाण ॾिठो त ॻोठ जी सफ़ाई जे लाइ सॼी संगत मूंखे इहे चईंदा रहिया हाल असां तव्हां सां गॾु आहियूं हर कम में हर ॻाल्हि में बिल्कुलु उहे मूंसां गॾु हुया ऐं आहिनि रहंदा इंशाअल्लाह जेतिरो थी सघे मां कंहिं लालच सां न कंहिं कम सां न कंहिं मूंखे पैसा ॾिना न मूंखे कंहिंजी लालच आहे न कंहिं शइ जी जेको जंहिंजो मसइलो आहे उहो पाण ॼाणे पर ॻोठ जे लाइ हिकु थी वञो भले छो न हिक ॿिए जा पाण दुश्मन हुजूं पर जंहिंमहिल ॻोठ जो को वक़्तु अचे ॻोठ ते को कमु हुजे ईअं बाह में मिलाए घुमूं अॻिले खे ख़बर पए त नोरा जा तव्हांजे असांजी भारत आहे तव्हांजी असांखे भारत आहे जेतिरो थी सघेव असां सां बाह में मिलाए हलो इंशाअल्लाह ताला बिल्कुलु हर शइ थींदी तव्हां इहो ॻोठ बिल्कुलु गंदो हुयो किचिरो हुयो तव्हां पाण ॾिठो अॼु सफ़ाई कई आहे बिल्कुलु तव्हां ॾिसो केतिरो फ़ाइदो मिलियो आहे सफ़ाई में इंशाअल्लाह ताला तव्हां ॿाहिरनि जो साथ हूंदो हर कमु थी वेंदो जेको बि ॻोठ जो कमु आहे जेको बि मसइलो आहे तव्हां सिर्फ़ु मूं सां गॾु हुजो हर प्लेटफॉर्म ते तव्हां अगरि मां ईअं हूंदुमि ईअं तव्हां साथ ॾिजो न मां तव्हांजो को ख़र्चु करे न सफ़ाई जो मुहिम रखियो हिकु इनाम इहो आहे
सजी संगत जे तान सा उन का को महफिल वासी किया आसमाए तारियों थी वने असा जो दोसरा असा जो हर नबी भाई मोहम्मद कासिम सवेलो जेका सफाई मां ॾिठी फेसबुक ते अची त कोन सघियुमि पर क़ाबिल तारीफ़ आहे ऐं यूनिटी हूंदी आहे गुट जे बल्कि सभिनी सोसाइटीज़ जे जेका एको ॿधी सभिनी क़ौमुनि खे खणी हलंदी आहे तमामु शुक्रगुज़ार आहियां मां नदीम समेज जो जंहिं मूंखे इन प्रोग्राम में दावत ॾिनी ऐं तमामु सभिनी दोस्तनि जो बि शुक्रगुज़ार आहियां जंहिं मूंखे इन स्टेज ते अचण जो मौक़ो ॾिनो सफ़ाई जी मुहिम में जिन बि माण्हुनि कमु कयो आहे उन्हनि सभिनी खे जसु जे तमामु बहितरीनु कमु ईअं जेकॾहिं असांजे ॻोठ जा माण्हू इन भलाइनि जे कमनि में हिसो वठंदा रहंदा त इंशाअल्लाह ताला अल्लाह जे हुकुम सां हे ॻोठ शहर वांगुरु तरक़ी कंदो इंशाअल्लाह ऐं ॿियो वाइस ऑफ नवाजा जेको नवाजा जो ज़बरदस्त ग्रुप जेको तव्हां ठाहियो आहे ऐं पेज जेको फेसबुक ते ठाहियो आहे बेहतरीन परफॉर्मेंस है साणी पुरानी यादगिरियों जो मरकज पे है तमाम ॾाढी खुशी थी है उते जेके पुराना जेके गुज़री विया आहिनि उन्हनि जूं तस्वीरूं ॾिसी करे तमामु घणी खुशी थींदी आहे त यार इहे बि असांजी ज़िंदगी जो हिसो रहिया इहे माण्हू बि जीअं असांजो चाचो अब्दुल रहमान जेके असां अबू करे सॾींदा हुआसीं दुकान हूंदो हुओ हिते कुंड में अक्सर जेको आहे सो रूलत पाईंदो हुओ आचार सां गॾु आचार उहे ॻाल्हियूं न हाणे मां रिसेंटली फोटो लॻो हुयो हुनजो चाचे जो उहे यादूं ताज़ियूं थी वियूं ईअं लॻो ॼण हुन महिल में पहुची विया उहो टाइम असांजे लाइ उहो साॻी यादगिरियूं वापसि अची वियूं आहिनि ऐं असांजे ॻोठ जा खोड़ सारा पॉज़िटिव जंहिंजूं तस्वीरूं तव्हां वाइस ऑफ नवाजा ते लगाईंदा रहिया आहियो मूंखे सभु बचपन जूं यादूं वापसि अची वियूं तव्हां जो रिसेंटली ड्रामे जा तमामु किरदार जेके आहिनि नवनि हूंदे बि माना नवां माण्हू थी करे कॾहिं कंहिं टेलीविज़न ते परफॉर्म न कयो ऐं कॾहिं बि कंहिं सोशल मीडिया ते काई अहिड़ी ख़ासि एक्टिविटीज़ न रहियूं बावजूदि उनजे उन्हनि जेको किरदार अदा कयो उन बहितरीन तरीक़े सां इवन प्रोफेशनल्स जेके आहिनि उहे कमु करे रहिया आहिनि इवन जी स्टोरी जेका हुई मुंहिंजे लाइ थोरी नेगेटिव मूंखे लॻी हिन जे करे त KTN जे अंदरि सिंध TV जे अंदरि या पंहिंजो जेके बि सिंधी चैनल्स आहिनि उन जे अंदरि जेके प्रोग्राम थींदा आहिनि या ड्रामा वग़ैरह थींदा आहिनि उहे बि सिंधियुनि खे एज़ अ नेगेटिव पेश कंदा आहिनि फाइट झेड़ो झगड़ो कुहाड़ियूं तलवार में बंदूक अहिड़े तरीक़े जूं जेके आहे प्रोग्राम बल्कि अहिड़ो कोई प्रोग्राम पंहिंजा कोई बि चैनल अहिड़ो प्रोग्राम न ॾेखारींदा आहिनि जंहिंमें एजुकेशन जेको या तालीम तरफ़ रुझान या अहिड़ा प्रोफेशन्स खोड़ आहिनि जंहिंजे तरफ़ जेको असांखे वधाइनि या उन तरफ़ असांखे मोटिवेट पेज की तारीफ़ मां कंदो रहंदो आहियां छो जो हमेशह मां ॾिठो आहे वाइस ऑफ नवाजा पॉजिटिव रोल प्ले कंदो आहे माना कंहिंखे तनक़ीद कोन कंदो आहे बिला वजह या कंहिं माण्हू खे टारगेट कोन कंदो आहे जेका हिकु बहितरीन ॻाल्हि आहे कंहिं बि माण्हू खे टारगेट कबो जेकॾहिं न हूंदे बि उहो नेगेटिव ज़रूरु थी वेंदो तव्हांजे पेज खे ॿियो कुझु बि न कंदो नेगेटिविटी फैलाइण जी कोशिशि उहे त उन्हनि जो
ज़र्फ़ आहे पर नेगेटिविटी तव्हांखे बि न फैलाइण जे हिसाब सां इहा ई तव्हांखे मोटिवेशन ऐं तव्हां फैलायो बि कोन पिया तव्हांजो तमामु ज़बरदस्त पेज हले पियो तमामु ज़बरदस्त ग्रुप बि आहे तव्हांजो ऐं हीअ जेका तव्हां काविश कई आहे हालांकि मां एज़ अ काउंसलर आहियां पर मां तव्हांजे हिन प्रोग्राम में हिसो कोन वठी सघियुसि पर जसू जे तव्हां सभिनी खे आहे बहितरीनु मां ईदगाह जो कमु हले पियो हुन में साईं जेको सो मनी साहब गुरु साहब हुन ॿुधायो ईदगाह जो कमु हले थो पर ॻोठ वारा जेको आहे सो कोई अहिड़ो सपोर्ट कोन था कनि पिया सपोर्ट त सॼे दोस्त खे छा जेकॾहिं तव्हां रुपयो में जोड़ींदो त उहो रुपयो गॾिजी करे मां इहा ई ॻाल्हि चवंदुसि ॿियो कुझु न थोरो हल्को फंड जेको आहे उहो जेके छो न रखिजे जंहिंमें असां ॻोठ जे अहिड़ा कम थोरो करे खणी चइजे वॾी का परफॉर्मेंस न थोड़ा कम जेके आहिनि उहे असां करे सघूं जीअं सफ़ाई तव्हां पंहिंजे सॼी पाण कई इहो तव्हां पैसनि सां बि करे सघिजे पई पर तव्हां पाण करे इहो शो ऑफ करायो तव्हां ॾेखारियो इहो माण्हुनि खे त असां पाण पंहिंजी ॻोठ जी भलाई जे लाइ किरदार अदा करे सघूं था पिया कुछ दोस्तों के चलो मां 10,000 रुपया पंहिंजे घर जे हेठां जेको आहे सो रस्तो आहे हुन रस्ते जे लाइ जेको आहे 10,000 ॾींदुमि जीअं हुन में मिटी वग़ैरह भराई थी वञे हुन साॻी ॻाल्हि ते क़ाइमु आहे मां इंशाअल्लाह जीअं हुन में थोरी घणी मिटी पइजी वञे ऐं उहो थोरो सही में अची वञे 10,000 में थींदो कुझु कोन पर पोइ बि जेको थी सघे हाँ नदीम खान चाहे तो प्रैक्टिस वाले में उठाए बड़ी मेहरबानी थैंक यू सो मच अल्लाह सुपत बड़ा सुपर सुपत की न करी थोड़े बड़े नियड़ियों में मानो वक्त वाली तैसी कुर्ब करी जैसी जीरा जहान में ये असा जो काउंसलर साहब तमाम बेहतरीन का बुधाए जे अगर उनके असा सब कयो से तो इंशाअल्लाह ताला कुछ उन गाल बुधियो से कुछ उन असा जी बुधियो ए गोटे जो कमा वो सब जो कमा हिन वक्त मुझो प्यारो दोस्त उस्ताद में बैठा बिल्कुल उस्ताद कावड़ जी हुआ ए मासा सना मारे रास्ते में सो काफी दोस्त का महफिल मौसीकी थी हियर नोरा का जो जे अगर उनके काफी दोस्त के नाम जी भाव का सवाल कई तो तनकीद करण सा उन जी बेड़िया उन जी बुद्धि बेजी न बुद्धि तनकीद जे को बेड़ी उन जी बुद्धि तू कंडे का कंडो कम होजे बने का बने कम होजे तू पानो जदो जारी रख हु जो जो जे ही जो जे असा ना सब भाइरो तनकीद का बचो ए मोहम्मद कासिम वरी भी दिल जे गैरन सा भली बात था तो हम पाने ला 10,000 रुपया पांजा या डोनेट जा कुछ भी अंडा ॿिया मिलाए करे 20,000 कम थींदो हाणे उन मां मोहम्मद शख्सियत घुराईंदो जेको महफिल जो मोरा ऐं मां हर दफ़े इहा ॻाल्हि कंदो आहियां त नोरा जा जे ॻोठ में काज़ी वेठो हुजे या मंगी वेठो हुजे या दायो वेठो हुजे या कहिड़ी बि क़ौम सां वापसि आहे या मकर समय जो उनखे समय जो सम्झंदो हिन वक़्तु मुंहिंजो प्यारो दोस्त अब्दुल हमीद समय जेके घुराईंदो मां जेको प्रोग्राम जे हवाले सां ॻाल्हाईंदो अब्दुल हमीद लाइ ताड़ियूं थी वञनि आया था आया था